नाज़रीन, जामशरी खां सां रिपोर्ट शेयर कई है लियाकत अली चांडियो। रिपोर्ट मूजिब सेंडोज़ रोड जामशरी वासी बेवा मुस्मात रिहाना इम्तियाज़ मीराणी पंहिंजे ॿारड़नि हसन मीराणी, जीएम अरशद, सुहाना, अलीज़ा ऐं सायरा समेत ज़ख़्मी हालत में प्रेस क्लब पहुची रोईंदे दाहियो आहे त मुंहिंजो मुड़ुसु इम्तियाज़ मीराणी प्राइमरी उस्ताद हो ऐं 2018 में कारी साई जी बीमारी वॻे फौत थी वियो आहे। असीं हाणे मसवाड़ जी जाइ ते रहूं था। फोती मुड़ुस जी पेंशन मां घर जो ऐं ॿारड़नि जो गुज़र सफ़र थिए थो। मुंहिंजे ॾेर मोहम्मद साले जो ज़ालिम पुटु तारिक मीराणी गुंडागर्दी ऐं ज़बरदस्ती कंदे मुंहिंजे फ़ौत थियल मुड़ुसु इम्तियाज़ मीराणी जी पेंशन मां अधु हिसो घुरे थो। न ॾियण ते रोज़ तशद्दुद जो निशानो बणाए वञे थो। तारिक मीराणी काफ़ी दफ़ा असांजे घर ते हला कंदे मूं समेत ॿारड़नि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए छॾियो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि हमिलो करे मूंखे सख़्त मारकुट कंदे ज़ख़्मी कयो आहे ऐं मौतमार धमकियूं ॾेई फ़रार थी वियो आहे। हिन वधीक ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस जूं जॻहियूं बि हिननि खपाए छॾियूं आहिनि। हिन एसएसपी जामशुरो समेत ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त ॾेर जे ज़ालिम वहशी पुटु तारिक मीराणी जे ज़ुल्मनि खां बचाए तहफ़ुज़ ॾियारियो वञे।